सामारो असिस्टेंट कमिश्नर संजय कुमार टाउन अमले सां गॾिजी ॿिए ॾींहुं बि सामारो टू उमरकोट मेन रोड ते गैर क़ानूनी तजावीज़ात रोड ते मौजूदु रेढ़ा ऐं छपड़नि जे ख़िलाफ़ कार्रवायूं। तफ़सील मूजिबि असिस्टेंट कमिश्नर सामारो संजय कुमार पारां कुझु ॾींहं अॻु लेटरनि समेत ॾिनल वार्निंग बावजूदि उमरकोट टू सामारो मिरफुकास रोड ते गैर क़ानूनी बीठल रेढ़ा छपड़ा ऐं तजावीज़ात न हटाइण ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि संदसि टीम सां गॾु पहुची रोड ते मौजूदु छपड़ा रेढ़ा ऐं रक्षा हटाए सख़्तु वार्निंग ॾींदे चयो, तव्हांजे करे रोड ट्रैफ़िक जाम थियणु रोज़ जो मामूल बणियल आहे, जंहिंजे करे आवाम परेशान आहे। आवाम परेशानी खे मुंहुं ॾेई रही आहे। संदसि चवणु हो त जल्द ई शहर खे गैर क़ानूनी तजावीज़ात खां साफ़ कयो वेंदो। 3 खां 4 दुकान पिणु सील कया विया। होॾां सामारे जी पुराणी बस अॾे खे बहाल कयो वियो आहे। पुराणे बस अॾे ते गैर क़ानूनी अॾियल छपड़नि खे बि हटायो वियो। गैर क़ानूनी बीठल रेढ़ा गाॾनि खे बि हटाए पुराणे बस अॾे खे साफ़ करे नए तिर सां बहाल कयो वियो आहे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।